अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना वहादिना व महदियना व नूर अजसादिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। सुब्हान अल्लाह। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। सुब्हानल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज़ दोस्तों, अवा प्यारी जमात जे आॾो क़ुरान मजीद जी आयत सगोरी मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो अवां जी ख़िदमत में पेश कंदुसि। उन खां बाद में उन मुतालिक़ जेके चंद मसाइल हूंदा उन्हनि जे बारे में कुझु अर्ज़ु कयो वेंदो। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू शाल
पांजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद में अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, सब खां पहिरियां क़ुरान मजीद जे तिलावत कयल आयत सगोरी जी माना सही त अॻियां सफ़ा थी करे या हेॾे या होॾे अॻियां ख़बर ई कान थी पए बाबा, अॻियां साम्हूं नथी सोना, ये साइड ते थी, हेॾे थी या हेॾे थी, अॻियां नथी, एक साइड से किसी भी एक तरफ हो जाओ, सामने ना हो जाओ। बस ठीक है। कुरान मजीद जी आयत सगोरी मूं तव्हां जे आॾो जेका तिलावत कई आहे, पहिरियां अवी उन जो तर्जुमो ॿुधो, बाद में उन खां जेके उन सां मुतअल्लिक़ मसइला हूंदा उन्हनि जे बारे में अर्ज़ थो कयां। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू फरमायो, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन, छा अवी ईअं था भायो, रब साईं तो इरशाद फरमाए, ऐं इंसानो अवी ईअं था भायो त असां तव्हांखे बेकार पैदा कयो आहे। व अन्नकुम इलैना ला तुरजाऊन, ऐं तव्हां ईअं था भायो त तव्हां असां ॾे मोटी कोन ईंदव। इन आयत करीमा में इस्तफहाम इनकारी आहे, जंहिं जाइ ते इस्तफहाम इनकारी ईंदो आहे उन जगह ते इस्बात मुराद हूंदो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात जे इरशाद जो मतिलब इहो आहे त अव्हां बेकार पैदा कयल कोन आहियो, अव्हां खे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू ॾे मोटणो बि आहे। पोइ जॾहिं असीं बेकार न आहियूं ऐं असां ई तव्हां सभिनी खे पंहिंजे रब करीम ॾे मोटणो आहे, त क़ुरान मजीद जे रोशनी में तव्हां असांखे ॾिसणो आहे त असांखे अल्लाह ताला जे बेकार न पैदा कयो आहे त भला छाजे लाइ पैदा कयो अथई। जेकॾहिं असांजो गुमान ग़लति आहे त असीं कोन मोटंदासूं, त भला जेकॾहिं मोटंदासूं त पोइ मोटण खां बाद छा थियणो आहे। इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे ख़िदमत में मूंखे अर्ज़ करणियूं आहिनि। अल्लाह पाक तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। ये तमामु थधि जी मौसम आहे, अव्हांखे शाबस आहे, काफ़ी टाइम खां इंतज़ारु कंदा रहिया आहियो। अल्लाह पाक जो क़ुरान पाक ॿुधण आया हो, रब करीम तव्हांजा असांजा सभिनि जा शल बेड़ा पार फरमाए। आयत करीमा जो तव्हां तर्जुमो ॿुधो, हाणे उन सां मुतअल्लिक़ ॻाल्हियूं अर्ज़ कयां। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब ते दुरूद पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा, तव्हां भायो था त असां तव्हांखे बेकार पैदा कयो आहे। न, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए, तव्हां कंहिं ख़ासि कम जे लाइ पैदा कया विया आहियो। या अल्लाह असांजो कहिड़ो कमु आहे? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिन्ननि खे ऐं इंसाननि खे सिर्फ़ पंहिंजे इबादत जे लाइ पैदा फरमायो आहे। जिन्न बि इन जे लाइ पैदा कया विया त अल्लाह जी इबादत कनि। इंसान खे बि रब करीम जी ज़ात बाबरकात इन जे लाइ पैदा कयो त इंसान बि पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात जी इबादत करे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, मामूली खां मामूली दुनिया जी शइ हूंदी आहे, हे लाउड स्पीकर आहे, हिन जो कमु आहे त आवाज़ परे ताईं पहुचाए।
बत्ती जो कमु आहे त रोशनी ॾे, हिन छत जो कमु आहे त छांव ॾे। पर जेकॾहिं इहे शयूं कमु पंहिंजो छॾे ॾींदियूं त असां हिनखे उछलाए छॾींदासीं। पोइ केतिरी बि क़ीमती शइ हूंदी पर हुनजी वैल्यू कान रहंदी आहे, छो त जंहिं कम लाइ हुनखे बणायो वियो उहो कमु नथी ॾे त बेकार शइ आहे। जेकॾहिं अलाह जे ज़ात बाबरकात सां इंसान खे पैदा फरमायो आहे ऐं रब थो चवे त मूं तव्हांखे इबादत लाइ पैदा कयो आहे, जेकॾहिं असां पंहिंजे मालिक जी इबादत कोन कंदासूं त पोइ मुंहिंजा प्यारा भाउ असांजो ॾाढो बुरो हाल थींदो। रब करीम असांजे हाल ते रहम फरमाए। बाने जो कमु आहे, बंदे जो कमु आहे बंदगी करे। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पैगंबर मोकिलिया, खुदा तबारक व तआला असांजे किताब नाज़िल फरमाया, असांजे तरफ़ रहबर आया, हादी हिदायत करण वारा आया, वक्तन फवक्तन असांखे ॿुधाईंदा रहिया, हर वक़्तु अल्लाह जो पैगाम असांखे पुॼाईंदा रहिया। असांखे पंहिंजे तरफ़ां हक़ जी ॻाल्हि पहुचाए हू पंहिंजो फर्ज़ अदा करे विया। हाणे असांजी जवाबदारी आहे। इहे को बि कोन थो चई सघे त मूंखे का ख़बर कान्हे, मूंखे कंहिं कोन ॿुधायो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया में भली तूं गफ़लत जा ॾहाड़ा गुज़ार, भली तूं पंहिंजी ज़िंदगी बेकार गुज़ार, पर ख़बर उन वक़्त में पवंदी जंहिंमहिल वाहिदुल क़हार जो सॾु थींदो। हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम मथां अची बीहंदो, इंसान जे साह खे निहुड़े कढी वेंदो, अकेलो हूंदे अल्लाह पाक जे आॾो वञी पेश थींदे, वो रब करीम जी ज़ात बाबरकात जे आॾो घणो ई दाहूं कंदे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त बानो ग़फ़लत में ख़ुदा खे कोन सुञाणंदो आहे, पर जंहिंमहिल मौत हुन जे मथां ईंदो आहे त पोइ रड़ियूं कंदो आहे, रब्बि लौला अखरतनी इला अजलिन करीब। जंहिं वक़्त में हुनजे मथां मौत अज़ल ईंदो आहे, इज़राईल अलैहिस्सलाम हुनजे साह कढण जे लाइ ईंदो आहे, त पोइ अल्लाह खे अर्ज़ु कंदो आहे, लौला अखरतनी, कुझु मोहलत ॾे मौला, इला अजलिन करीब, थोरो टाइम। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। हाणे मां रब करीम जी ज़ात तव्हांखे जेका ज़िंदगी अता फरमाई आहे उहा तव्हांजी पूरी थी चुकी आहे। मां हाणे हिकिड़ी घड़ी बि तव्हांजी पोइते कोन कंदुसि, पंहिंजे मुक़ररु टाइम ते तव्हांखे मौत ईंदो, अल्लाह जे आॾो तव्हांखे हलणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, अल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। अव्हांखे 50 साल, 100 साल, 1000 साल, 30 साल केतिरा बि ज़िंदगीअ जा मिलिया, उहे तव्हां पंहिंजे हयातीअ जा ॾहाड़ा पूरा कया। जेकॾहिं तव्हां ॾिनल ॾहाड़नि में अल्लाह जी इबादत कान कई आहे त बाक़ी ॾहाड़नि में तव्हां किथे था अल्लाह जी इबादत कयो? त जेकॾहिं इन वक़्तु अचण खां अॻु में, वफ़ात अचण खां अॻु में अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे फ़राइज़ खे, अहकामात खे असांखे पूरो करिणो आहे। पोइ जंहिं महिल हथ हयासीं ऐं अज़ल मथां अची वियो त पोइ कुझु बि कोन थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्त, तव्हां असां मुस्लमान आहियूं, इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मौत त बरहक़ आहे न सही, या शक आहे? जीअं पाण खे पक्का त राति आहे, सुबुह ॾींहुं थींदो, इन खां बि वधीक पाण खे पक्का त मौत बरहक़ आहे। पोइ जॾहिं मौत बरहक़ आहे त मौत लाइ असां छा कयो आहे? हिन दुनिया जी हयातीअ जे लाइ बंगला ठाहियो था, उताकू ठाहियो था, घर ठाहियो था, बनियूं वठो था, कारोबार कयो था त 4 ॾहाड़ा ज़िंदगीअ जा सुख जा गुज़रनि। पर मुंहिंजा कारे कलर में अलाए केतिरो अरसो सुम्हणो पवे, 1000 हा साल गुज़री विया, असांखां अॻु में जेके गुज़री विया, सदियूं गुज़री वियूं, अॻु में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मख़लूक गुज़री चुकी आहे। आइंदा ख़ुदा खे अलाए कॾहिं क़यामत आणी आहे। इहो ज़ाइक़ो मौत जो तव्हां असांखे चखी अल्लाह पाक जे आॾो हलणो आहे। पोइ क़ब्र जे अंदरि मुंहिंजा प्यारा न को बंगलो हले, न का महलात हले, न का नौकरी हले, न को पुटु हले, न को धीउ हले, न को अज़ीज़ हले, न को छा। जेकॾहिं तोसां क़ब्र में हलंदो त पंहिंजो नेक अमल हलंदो, जेकॾहिं क़ब्र में ॿी का शइ तोखे साथ ॾींदी त मुहम्मद अरबीअ जी ज़ात साथ ॾींदी। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक, हक चार यार, नारे विलायत। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त भर बंझूअ वेही
केड़ियूं कंदे ॻाल्हियूं ॼाणी मानी मोटिया वर वनी ॾेई पो कल कान पेई त ॾाज ॾिनाऊंसि कहिड़ो को बि साथी कोन हूंदो अज़ीज़ करीब मिट माइट मण मिटीअ जा मथां वारे मुंहिंजा अदा अकेलो अल्लाह जे हवाले छॾे वेंदा पो तूं हूंदे क़बर हूंदी तुंहिंजा अमल हूंदा मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ पो मूंखे ॿुधाए त असां उन अॻे सफ़र जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे ख़लक़ लकुम मा फ़िस समावाति वल अर्द मां उहो रब करीम तव्हां जे लाइ महिरबान आहियां जो ज़मीन खां वठी आसमान ताईं आसमान खां वठी ज़मीन ताईं जो कुझु बि आहे मूं सभु तव्हां लाइ जोड़ियो आहे सभु तव्हां लाइ ज़मीनूं तव्हां लाइ बाग़ात तव्हां जे लाइ सिज चंड तव्हां असांजे लाइ कारखाना असांजे लाइ हे सॼे जहान जो निज़ाम इंसान जे लाइ आहे पर इंसान ख़ुदा जे लाइ जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते चांद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते हर शय तुझे ला अल्लाह ताला जी ज़ात ख़लक़ लकुम मा फ़िस समावाति वल अर्द आसमान ज़मीन में जो कुछ भी आहे वो सब अल्लाह तव्हां लाइ जोड़ियो आहे पोइ जॾहिं सभु कुझु तव्हां असांजे लाइ जोड़ियो आहे असांजो फ़र्ज़ु कोन थो बणिजे त पंहिंजे मालिक खे रिझायूं पंहिंजे ख़ालिक जी इबादत कयूं जंहिं तव्हां असांखे सुहिणी सूरत ॾिनी औलाद ॾिनी खीर पुट ॾिना बख़्त ॾिना इज़त ॾिनी वॾो शर्फ़ कई जो असांखे हज़रत इंसान करे पैदा कई उन खां बाद में अल्लाह ताला असांखे रसूलुल्लाह जो उम्मती बणायो हजरत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे रूह ज़मीन ते उन जी बादशाही आहे हुन जो तख़्त हवा ते हलंदो हो गुदुव्वहा शहरुन व रवाहुहा शहर अल्लाह पाक जल जलालु अमर वालू जे हुक्म सां हवा ऐं अल्लाह पाक जा मलाइक ऐं अल्लाह पाक जी मखलूक ख़ुदा हुन जे हवा मुसख़र करे छॾी आहे हुन जे तख़्त सां गॾु सफ़र कंदा हुआ मलाइक बि गॾु जिन बि गॾु पखी बि गॾु अल्लाह जे नबीअ जो तख़्त हवा ते हले ऐं एतिरी स्पीड सां हलंदो हो सुबुह जे टाइम ते जीअं पाण सुबुह जो थी इशराक पढ़ंदा आहियूं इहो सुबुह जो मामूली टाइम हूंदो आहे एतिरे टाइम ते अल्लाह जो नबी पंहिंजे कारखाने खे हलाईंदो हो पंहिंजे तख़्त खे उॾारींदो हो त अल्लाह जे नबीअ जो एतिरे टाइम जो तख़्त उॾामण महीने जो पंधु करे वेंदो हो सिज उभरे इशराक जे टाइम ताईं वरी शाम जे टाइम ते असर खां शाम ताईं कलाक खन जे टाइम में वरी अल्लाह पाक जल जलालु मन वालू जो नबी हुकुम फरमाए हवा खे वरी तख़्त खे जो खणे त वरी ॿिए महीने जो पंधु करे वञे रूह ज़मीन जो हाकिम आहे हजरत मलकुल मौत इज़राइल अलैहिस्सलाम हजरत सुलेमान वटि ईंदो हो हजरत सुलेमान अला नबी अलैहिस्सलाम हिकिड़े ॾियारे फरमायसि इज़राइल मुंहिंजो बि वक़्तु ईंदो चए हाओ साईं कॾहिं ईंदो चए उहो अल्लाह जो अमर थींदो चए भला हिकिड़ी महिरबानी कजां तूं मुंहिंजो यार आहे चए जेका चवीं चए मूंखे 2-3 ॾिहाड़ा अॻु में ॿुधाइजां समझो था या न 2-3 ॾिहाड़ा संगत में मिड़े ॿुधाए वञा संगत में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम असां मलकुल मौत वाइदो फरमाए थो हाओ साईं मां तोसां वाइदो थो कयां तोखे ॿुधाइण ईंदुसि मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हलंदो रहियो किसो रोज़ानो ईंदो आहे कचहरी करे हलियो वेंदो आहे आख़िर हिकिड़े ॾिहाड़े मलकुल मौत आयो आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो 100 वरियो पूरो थियो आहे सुलेमान अलैहिस्सलाम हुनखे सम्झे थो जीअं हमेशह ईंदो आहे अॼु बि कचहरीअ ते आयो आहे अल्लाह जो नबी फरमाए थो ॾे हाल हवाल कीअं अचणु थियो आहे जेके भला तयारी कर तोखे अल्लाह जे ज़ात घुरायो आहे चए हा इंसान त वाइदे खिलाफ पर तव्हां मलाइक बि वाइदे खिलाफ माण्हू त वाइदे खिलाफ कंदा हल सही वाइदो करे न अचनि ऐं मुंहिंजा प्यारा मलाइक सगोरा तव्हां मलाइक बि वाइदे खिलाफ चए कहिड़ो वाइदे खिलाफ कयो अथमि चए तो मूंसां वाइदो कयो हो
त मां तोखे मरण खां अॻु में ॿुधाईंदुसि। मूं बि तोखां वाइदो वरितो हो त महिरबानी करे 2 टे ॾींहं अॻु में ॿुधाइजां, तो छो न ॿुधायो? हज़रत मलकुल मौत अलैहिस्सलाम फरमाए थो सुहिणा मूं तोखे ॿुधायो हो। जी मूंखे ॿुधायो हुई? जी हा, कॾहिं? हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे मलकुल मौत अलैहिस्सलाम थो चवे क़िबला तुंहिंजे पाड़े में रोज़ माण्हू मरंदा हा, अॼु ओभर में मो, ॾखिण में मो, उत्तर में मो, ओलह में मो, तुंहिंजे ॻोठ जा माण्हू ओड़े पाड़े जा माण्हू गुज़ारींदा हा। चे हाओ, चे इहो त तोखे ॿुधाइणो हो त तोखे बि हलणो आहे। या ॿुधी कान ही तोखे? अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणे जहान छॾियो, इहो त ॿुधी पे न? चे हाओ, चे इहा तोखे ॿुधी त तोखे बि हलणो आहे। बेटा इसे फरमाइनि था अॼु पाड़े टीह लॾियो सुबुह वारो मूं। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अॼु मुंहिंजे पाड़े वारे गुज़ारियो आहे, सुभाणे तव्हांखे असांखे हितां हलणो आहे। छा सा फरमाइनि था अॼु पाड़े टीह लॾियो सुबुह वारो मूं, अथी दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच लतीफ़ चवे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया के अल्लाह पाक जल जलालहू मानू बका कोन ॾिनो आहे। हे फना जो जहान आहे, हिन फना मां सभु कंहिंखे हथे ख़ाली हलणो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जे दरबार में पहुचणो आहे। असांखे इन जे लाइ आख़िरत जो समर ठाहिणो आहे। जेकॾहिं आख़िरत जो समर न ठाहियोसीं त पोइ असांजो ॾाढो बुरो हाल थींदो। शाल रब करीम जी ज़ात असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े शख़्स खे ख़्याल थियो त अल्लाह जे वली हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जी वञी ज़ियारत करे अचां, ख़ुदा जे कामिल वलीअ जी। छो त अल्लाह वारनि जी जेरे ज़ियारत बि कम वारी आहे त वफ़ात खां पोइ बि कम वारी आहे। अल्लाह ताला जे नेकन सालिहन बाननि जी ज़िंदगी त कीमी आहे, पर वफ़ात करे वञनि त बि कीमी आहे। हिकिड़ो शख़्स हूंदो हो जंहिंजी आदत हूंदी हुई माण्हुनि जा कफ़न लाहींदो हो, वॾो ज़ालिम हो। माण्हू मरी वञे पोइ कब्रिस्तान में वञी ॾिसंदो हो त कीअं था हिनखे दफ़न कनि। माण्हू हिनखे सुञाणंदा कोन, कांधनि सां गांधी थियो वञे, उते सॼो जाइज़ो वठी राति थिए अहिड़े तरीक़े सां वञे जो कोई हिनखे ॾिसे ई कोन। क़बर खोटे कफ़न लाहे लाश खे ॿाहिरि कढी हलियो वञे। तमामु बुछड़ी आदत आहे, चोरी हुई ख़राब, वरी कफ़न लाहण जी चोरी तमामु ख़राब। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकिड़ी पाड़े में नेक औरत आहे, उनजो दुनिया मां लाॾाणो थियो आहे। हिन दिलि में सोचो त हिन माईअ जो बि कफ़न लाहियां। माईअ जे कफ़न लाहण जे इरादे सां जनाज़े में शरीक थियो आहे। जनाज़ो पढ़े माईअ खे कब्रिस्तान जे हवाले कयो वियो। कब्रिस्तान में पूरे कांधी मोटी आया। रात थी आहे, हे ज़ालिम माण्हू क़बर खोटे औरत जे कफ़न लाहण जे लाइ कब्रिस्तान में वियो आहे। कब्रिस्तान खोटे जमल अंदरि सामीअ ते पहुतो आहे। माईअ सुती पई आहे, उन सुतल माईअ जे कफ़न में जो हथ विधई। हथ विझण खां बाद में माई उथी वेही रही आहे ऐं वेहण खां बाद में सां ॻाल्हाए पई, ओ अदा तूं त बख़्शल बानो आहे, तूं बख़्शल बानीअ जो कफ़न न लाहे। हैरान थी वियो, बख़्शल बानो छा थी चवे? बख़्शल बानो मूंखे थी चवे बख़्शल बानीअ जो कफ़न ला। इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी त बानी अलाह जी नेक बानी आहे, हीअ त बख़्शल आहे, अलाह हिनखे बख़्शे छॾियो आहे। पर जेको कफ़न थो लाहे सो त आऊं आहियां जंहिं सॼी ज़िंदगी कफ़न लाथा, आऊं वरी कीअं बख़्शिजी वियुसि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, दिलि झले माईअ सां ॻाल्हाई, मां तूं जेरी आहीं या मरी वई आहीं, क़बर में त को कोन ॻाल्हाईंदो आहे। माई थी चवे अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा बाना मरदा न हल, हिकिड़े घर खां ॿिए घर ॾे वेंदा हल। मां मरी कान वई आहियां, दुनिया जो घर छॾे हिन घर में आई आहियां। मां जहरी आहियां, पर तोसां इन जे करे थी ॻाल्हायां त मूंखे त अल्लाह माफ़ कयो। तूं मुंहिंजो जनाज़ो पढ़ियो, तुंहिंजी नियत ख़राब हुई त कीअं हिनखे पूरींदा, पर अल्लाह पाक
पाक वाइदो कयो जो मुंहिंजे बानीअ जे जनाज़े में जेको आयो तंहिंखे मां रब बख़्शे थो छॾियां। मुंहिंजे जनाज़े निमाज़ पढ़ण जे करे अल्लाह पाक तोखे बख़्शे छॾियो आहे। हाणे जॾहिं तूं बख़्शल आहे, तुंहिंजा दफ़्तर धोता पिया आहिनि, हेतिरो अरसो तो गुनाह कया, माण्हुनि जा कफन ला थई, पर अॼु रब करीम जी ज़ात राज़ी थी तोखे माफ़ कयो आहे। हाणे तोखे माफ़ी मिली आहे, अञा पियो पुछड़ा कम करी। ॾाढो पिशेमान थियो, तौबह ताब थी निकितो। अहिड़ी तौबत नसूहा हुनखे मिली वई, अहिड़ी त नसीहत वारी हुन ते को तौबह कई आहे जो उहो मुंहिंजा अदा जे सारी ज़िंदगी कफन लाथा, सो वक़्त जो कामिल वलीउल्लाह बणिजी वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे बाननि जी सुहबत हयातीअ में भी बहितर आहे त ममाती में भी बहितर आहे। जे वफ़ात जे टाइम ते अल्लाह वारनि वटि वञ त बि अल्लाह वारा कम ईंदा आहिनि। जे अल्लाह जा प्यारा बाना दुनिया में हयात आहिनि त बि असांखे कम ॾींदा आहिनि। नारे तकबीर, अल्लाह अकबर, नारे रिसालत, नारे विलायत। अॼुकल्ह त मुला लठ खणी मुल्क में काहे पिया आहिनि। अवा छा जा पीर, छा जा फ़कीर, हलो राईविंड, ॿिए पासे हलो न हलो पर एॾे ज़रूर हलो। अस्तग़फिरुल्लाह ताला। अहिड़ियूं नयूं फतवाऊं ठाहियूं अथनि। अबा हिकिड़ो किताब लिखियो अथनि, हाणे उन में लिखियो अथनि त जेको असांजे राई विंड हली असांजे इजलास में शरीक थींदो, हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो, उनखे 49 करोड़ जो सवाब मिलंदो। हिकिड़ो ई ड्रव। मुंहिंजा सोना हदीस पाक में अचे थो, मुंहिंजे मदीने वारे साईं फरमायो आहे त जेकॾहिं को 1.25 लख नबियनि वारे काबे बैतुल मक़दस शाम मुल्क में वञे ऐं उते शाम में वञी बैतुल मक़दस में निमाज़ पढ़े त उनखे 25,000 निमाज़ जो सवाब मिलंदो। पर जे भला उनखे ख़ुदा घुरे ऐं मदीने वञे त हुनखे मदीने पाक जे मस्जिद नबवी में निमाज़ जे एवज़ में 50,000 निमाज़ जो सवाब मिलंदो। पर जे भला अञा भाग भलो थिएसि ऐं बैतुल्लाह शरीफ़ वञे त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उनखे लख निमाज़ जो सवाब मिलंदो। बस इते 6 थियो, सम्झो था अलाए न, इते 6 थियो। 25,000 बैतुल मक़दस में, 50,000 मदीनतुर रसूल में ऐं लख निमाज़ काबतुल्लाह वारी मस्जिदुल हराम में। उते निमाज़ पढ़े त अल्लाह ताला जी ज़ात उनखे लख जो सवाब मिलंदो। ऐं हे वरी नओं काबो हिन काद्याननि वांगुरु ठाहियो आहे, मिर्ज़ाइनि ठाहियो रबवा में, हिननि ठाहियो माज़ अल्लाह राई विंड में। पंहिंजे किताबनि में लिखियो अथनि त असांजे तबलीगी जमात सां गॾिजी हलो। राई विंड में जे हिकिड़ी निमाज़ पढ़ी तंहिंखे 49 करोड़ जो सवाब। हाज़े हद थी वई न त इहो ई त सबबु आहे जो अवां ॾिठो आहे इन जमायत जा माण्हू रुगो राई विंड मां थी ईंदा आहिनि, बिस्तरो खणंदा आहिनि। जे ऑफिसर आहे त रिश्वत कोन छॾींदो आहे, मिल्कत रिश्वत जी, घर मिल्कत हराम जो। मुंहिंजा अदा हिन जे घरनि में अलाए छा न छा पियो हले, छो त हिनखे पक आहे न त 49 करोड़ पढ़ी आयो आहे। बसि हाणे जेको वणे हड़प गड़प हड़ई हलाल मस्तु कलंदर लाल, गारंटी वठी ईंदो आहे त पियो खा खपाए, हराम पियो खा, हराम पियो कमा, हराम पियो कर, तोखे परवाह ई कान्हे का। तूं हिकिड़ो दफ़ो तबलीग में चक्कर हणी आहे, बसि तुंहिंजे लाइ आसानी आसानी आहे। मुंहिंजा अदा हिननि वटि वञ त 49 करोड़ जो सवाब। पर जेके अलाह वारे दरगाह ते वञ, पीरनि फ़क़ीरनि ते वञ, को कलंदर जे दरगाह ते वियो, को भिट घोट रहमतुल्लाह अलैह भिटाई साहब ते वियो, को मुल्तान शरीफ़ वियो, को दरगाह रोज़ धणी रहमतुल्लाह अलैह ते वियो। अवां शिरक था कयो, पीरनि ते था वञो, पीरनि जी पूॼा था कयो। अरे उते बि पोइ अलाह जा बाना त राई विंड में केरु सुतल आहे, तो सिखनि जो शहर हो, नालो बि अञा ताईं मटाए कोन सघिया आहिनि। सदियूं गुज़रे नालो बि अञा सिख वारो राई विंड पियो हले। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह पाक जे बाननि जी सोहबत मोहबत हिकिड़ी घड़ी बि मुंहिंजा अदा 100 साल जे बात खां भली आहे। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, यक ज़माना सोहबत बा औलिया बेहतर से 100 साल ता अतबेर या। हजरत मौलाना अल्लाह वारे वट, अल्लाह मारे वट न, हिकिड़ा अथव अल्लाह वारा, ॿिया अथव अल्लाह मारिया।
चल अल्लाह बचाए नी पोयन खां अल्लाह तबारक व तआला शरत असां खे अल्लाह वारनि जी सोबत नसीब फरमाए। फरमाए थो त अल्लाह वारनि जी सोबत में फ़ाइदो कहिड़ो आहे? हर के ख्वाहद हम नशीनी बा खुदा गो नशीन दे दर हुजूर औलिया। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जंहिंखे तमन्ना आहे, जंहिंखे ख्याल थी पियो आहे ऐं इरादो थी पियो आहे त मां अल्लाह पाक वसां वेहा रब वटि वञा, रब बेमिसाल आहे। रब ॾिसण में ईंदो आहे? रब सां पाण ॻाल्हाए सघूं था? न। अल्लाह ताला बेमिसाल आहे। पर जेकॾहिं कंहिंजी तमन्ना आहे त मां अल्लाह वटि वञा, अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे दरबार में हाज़िरी ॾियां, फरमाए थो गो नशीन दे दर हुजूर औलिया। इनखे चओ त वञी अल्लाह वारनि जी सोबत कर, अल्लाह वारनि जे सोबत में वञ, अल्लाह पाक जे दरबार में वञ। मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, अल्लाह पाक जे प्यारनि ॿारनि जी सोहबत कुरान पाक मां साबित आहे। मतां तव्हांखे को सुभाणे चवे त असांजो मसनवीअ ते ईमान कोन्हे, भला कुरान ते त आहे न सही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐं ईमान वारो अल्लाह जे ज़ात बाबरकात खां डिॼो, अल्लाह पाक जे नेकनि ॿारनि सां वञी सोहबत कयो। कुरान थो चए वकूनू मअस्सादिकीन, जेके अल्लाह जा सचा बाना आहिनि। मां रब तव्हांखे चवां थो वञो उन्हनि सां वञी सोहबत अख़्तियार कयो। अल्लाह वारनि जी सोहबत जो अल्लाह ताला पंहिंजे पाक कुरान में ॾस ॾिनो असांखे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन शख़्स जी मूं पे ॻाल्हि कई, उनखे इरादो थियो आहे त मां हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह वटि वञा। यादि आला विसरी वई? सलात बुलंद आवाज़ सां पढ़ो त ॻाल्हि पूरी कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वो शख्स पंहिंजे ॻोठा हज़रत जुनैद बगदादी ॾे वञे थो। हज़रत जुनैद बगदादी जो साम्हूं मस्जिद नज़र आई, दरगाह नज़र आई, मदरसो नज़र आयो जिथे पढ़ाईंदा हुआ, बस साम्हूं नज़र पियो अचे। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो आहे जो जुनैद बगदादी जे दरगाह जे ॿाहिरां उन शख्स खे हिकिड़ो ॿिलो मिलियो, जानवर ॿिलो। जंहिंमहिल हिन जे साम्हूं आयो आहे त ॿिलो बीही रहियो। हिन माण्हूअ ॾे निहारे ॿिले माण्हूअ ॻाल्हाइण शुरू कयो आहे। अदा काॾे थो वञे? जुनैद बगदादी त गुज़ारे वियो। जुनैद बगदादी गुज़ारे वियो, तूं काॾे थो वञे? ॾाढो हिनखे अफ़सोस थियो। पंधु कयुमि, हेतिरो पंधु हलियो आहियां ऐं जानवर पियो चवे त जुनैद गुज़ारे वियो ऐं जंहिंजी सोबत लाइ वञा थो सो त मिलियो ई कोन को। ॾाढो ॾुख थियुसि, पर ॾुख सां गॾु हैरत बि अथसि, भला जिन आया ॿिलो आहे? ॻाल्हाए कीअं थो? नेठ बि चई आहे बाॾे ख़बर तूं जिन आया ॿिलो आहे? चई मां जिन कोन आहियां, मां ॿिलो आहियां। चए पियो ॿिला त कोन ॻाल्हाईंदा, तूं कीअं थो ॻाल्हाईं? चए तो पंधु कयो आहे, अजायो थो पंधु करे वञी, मां तोसां तॾहिं ॻाल्हायो आहे। इहे लफ़्ज़ चई ॿिलो अॻिते रवानो थियो, झंग में ग़ाइब थियो। हिन दिलि में सोचियो त हेतिरो पंधु करे आयो आहियां, भला वञी अल्लाह पाक जे प्यारे बाने जी आस्थानो त ॾिसी अचां। गुज़ारे वियो, जहान छॾे वियो, भला उन जे दरगाह तां त थी अचां। अॻिते वञे, अंदर दाख़िल थियो आहे। मस्जिद जे भर में मदरसो आहे। मदरसे में जो वञे त हैरान थियो। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह वेठो आहे, माण्हू बि वेठा आहिनि। कचहरी लॻी पई आहे। हिनखे हैरत लॻी त हे त जुनैद बगदादी ते वेठो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाह ख़ुशि आयो, वेहो। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह खे चई के भला ॾियो त ख़बर, इंसान त कूड़ हणंदा हल, पर जानवर बि कूड़ हणंदा आहिनि। अलाए छा अहिड़ो त नाज़ुक वक़्तु अची वियो आहे जो अॼुकल्ह जानवर बि कूड़ ॻाल्हाइनि था। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ॾे ख़बर छा तो ते गुज़रियो आहे। हिन सॼो किसो करे ॿुधायो आहे कि भला हीअ जानवर ॿिलो मूंखे मिलियो। उन मूंखे चयो त जुनैद बगदादी गुज़ारे वियो आहे। हाणे जानवर जी ज़ुबान कूड़ी कान हूंदी आहे, पर तव्हां त जहिड़ा वेठा हो। मूंखे हैरत लॻी आहे त
त जानवर कीअं कूड़ ॻाल्हायो आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जमल हा ॻाल्हि ॿुधी आहे त जुनैद बगदादी खां दाह निकिरी वई, अल्लाह अकबर जो नारो हयईं ऐं बेहोश थी ज़मीन ते जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह किरी पियो आहे। ही परेशान थी वियो त मां छो ॻाल्हि कई, दरवेश बेहोश थी वियो। हज़रत जुनैद बगदादी जा हथ महटियऊं, पेर महटियऊं, होश में कोन आयो। मुंहिंजा अधा कलाक गुज़री वियो, 2 कलाक गुज़री विया, 4 कलाक गुज़री विया, त सॼो ॾिहाड़ो गुज़री वियो, वरी मथां ॿी राति गुज़री वई, पूरा 8 पहर गुज़री विया। हज़रत जुनैद बगदादी होश में कोन आयो आहे। 8 पहर खां पोइ जमल होश में आयो आहे, अखियुनि मां नहार वहनि था पिया। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जे वलीअ जे अखियुनि जे नारनि खे ॾिसी सॼी ख़ल्क़ हुनखे मलामत पई करे, तो कहिड़ी अल्लाह जे वलीअ सां ॻाल्हि कई आहे, ख़ुदा जे बाने खे तो रुआरे बेहोश करे छॾियो आहे। चए थो अदा मूं जेका ॾिठी ही साम्हूं ॻाल्हि कई आहे, हाणे मूंखां न पुछो, जुनैद बगदादी खां पुछो। ओ जुनैद बगदादी ॾे ख़बर, होश में आयो आहे, तूं बेहोश छाजे करे थी वे? बिले छा पे चए? चए अदा बिले कूड़ कोन ॻाल्हायो, बिले सच पे चयो त जुनैद मरी वियो आहे। इहो इन जे करे चई त उन टाइम ते मां पंहिंजे रब करीम खे विसारे छॾियो हो। जेका घड़ी रब खे विसार बि आहे उहा गोया माण्हू मरी वेंदो आहे, जहिड़ो न हूंदो आहे। रब विसरियो माना इंसान मरी वियो। सो बिल्लो सच पियो चए त जुनैद गुज़ारे वियो आहे। वाकई उन टाइम ते मूंखे दुनिया जो कारोबार हो, अल्लाह मूंखां विसरी वियो हो। बिल्ले सच पियो चयो, मां पिशेमान थियो आहे त मां छो आहे घड़ी बि पंहिंजे रब खे विसारियो आहे। मुंहिंजा दा अंदाज़ो कर अल्लाह जे बाननि खे केतिरो ख़ुदा सां प्यार हो, केतिरो पंहिंजे रब खे यादि कंदा हुआ। पोइ इहो ई त तॾहिं त हुनखे ख़ुदा ताला इहो मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो। असां इंसान अहिड़ा ग़फ़लत में अची विया आहियूं, नमाज़ असां ते फ़र्ज़ आहे उहा कोन था पढ़ूं, ज़कात असां ते फ़र्ज़ आहे उहा कोन था अदा कयूं, अल्लाह दौलत ॾिनी आहे हज कोन था मुंहिंजा प्यारा दोस्त अदा कयूं, हराम जी मिल्कियत गॾु पिया कयूं, शराब पिया पीऊं, चर्स पिया पीऊं, आफ़ीम पिया खाऊं, मस्जिदूं ग़ैराबाद लॻियूं पियूं आहिनि, घर में नमाज़ पढ़ण वारो कोन्हे, बचनि खे पंहिंजा अदा हक़ जे कलमे चढ़ण लाइ तयारु कोन आहियूं। ख़ुदा ताला जे आॾो कहिड़ो हिसाब ॾींदासीं? मुंहिंजा अदा मुंहिंजे प्यारे साईं फरमायो आहे, कुल्लुकुम मसऊलुन कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। अवां सभु धनार हो, क़यामत में ख़ुदा तव्हां खां क़यामत जे ॾियारे धन जी पुछा कंदो। अवां सभु धनार हो, अवां खां धन जी पुछा थींदी। या इलाहुल आलमीन, कहिड़ो असां वटि धन आहे? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए त तव्हांखे अल्लाह पाक तव्हांजे घर जे बारे में पुछंदो, ज़ाल जे बारे में पुछंदो, धीअ जे बारे में पुछंदो, पुट जे बारे में पुछंदो, नंढनि भाउरनि जे बारे में पुछंदो, नौकर चाकर राज जो चङो मुड़िसां त राज जे बारे में तोखां पुछंदो। अगरि तुंहिंजो दुनिया जो कमु न थींदो आहे त झेड़ो कंदो आहे, फसाद कंदो आहे, लठ खणंदो आहे, कावड़जी वेंदो आहे, गुस्सो कंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मुंहिंजे दीन लाइ बि गुस्सो कर। अल्लाह ताला हिकिड़े ॻोठ ते नाराज़ थियो, मलाइकनि खे ख़ुदा ताला हुकुम फरमायो, ऐं मलाइको वञो फलाणे ॻोठ जी चकी पटे ऊंधो करे तबाह कयोसि। अॻे अज़ाब इस्तीसाल जा ईंदा हुआ, क़ौमूं राति जो सुम्हनि त माण्हू, सुबुह जो उथनि त भोलड़ा ई बांदर। अॻियनि क़ौमुनि ते अहिड़ा बि अज़ाब आया जंहिं क़ौम में हिर्स हूंदो हो, हिर्स। जेकॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ राति जो सुम्हंदा हुआ, हिर्स जी लालच में हूंदी हुई, सुबुह जो उथंदा हुआ त सॼे ॻोठ जा माण्हू कुता बणिजी वेंदा हुआ। हिर्स जी लालच कुते में हूंदी आहे। अवां ॾिठो आहे, ढूंढ जे मथां वेठो हूंदो, सॼो ॾींहुं खाई 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 ड्राउ कंदो, पर ढूंढ जी पचर पोइ बि न छॾींदो, ॿियो ईंदो त असां विढ़ंदो पियो। भली 5 ॾिहाड़ा ढूंढ पियो हुजे पर कुतो परे न वेंदो। हरीस आहे न, खाई खाई पेट भरियो अथई, खाइण खां ज़ोर आहे, 100 कुता खाई वञनि पर ॿिए खे वेझो अचो न ॾींदो आहे, चवंदो त इहा बि मां खावां। अल्लाह ताला फरमाए थो, जंहिंखे हिर्स जी हूंदी, लालच हूंदी, हिर्स हूंदो हुन में, अॻियनि उम्मतुनि ते अज़ाब लहंदो हो, सुम्हंदा हुआ त माण्हू सुबुह जो कुता हूंदा। ख़ुदा ताला पनाह ॾे, जेकॾहिं कंहिं क़ौम में बेग़ैरती हूंदी ही, गैरत कान हूंदी ही, पंहिंजूं नियाणियूं पंहिंजा बच्चा धारनि माण्हुनि जे आॾो हूंदा हुआ, पर्दो घर में कोन कंदो हो, परावा माण्हू घर में आया, अब्बा असांजा 12 बचे तालुकात आहिनि। अॼुकल्ह असांजे मुआशरे ते लानत आया, अदा असांजो 12 बचे तालुका, मां वञा हुन जे घर मूंखे कोन झले,
हू मुझे घर अचे मां हुनखे कोन ॼणा। ख़बरदार तजा मुसलमान, अल्लाह पाक जे कुरान पाक इरशाद फरमायो आहे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन खे साह खां वधीक वेझो आहे ऐं जेके नबीअ जूं ज़ालूं आहिनि से मोमिनन जूं माइरूं आहिनि। नबीअ जूं ज़ालूं मोमिनन जूं मारूं हल। हिकिड़ो सहाबी आहे, अखियुनि खां नाबीन आहे, हुज़ूर करीम जी दरबार में आयो। हुज़ूर जी घरवारी अम्बर आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर सां गॾु वेठी आहे। हो नाबीन सहाबी अचे पियो, जंहिं महिल वेझो आयो आहे हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था आशा लब्बैक या रसूल अल्लाह। उथ सहाबी थो अचे, अंदर घर हली वञ। हज़रत उम्मुल मोमिनीन आशा सिद्दीक़ा थी चवे या रसूल अल्लाह इहो त नाबीन आहे, मूंखे ॾिसंदो ई कोन। हुज़ूर जी ज़ात फरमाइनि था जेकॾहिं हू नाबीन आहे तूं त नाबीन कान। अंदाज़ो कर मुसलमान, छा फरमायो? हू नाबीन आहे, तोखे कोन ॾिसंदो, पर तूं त नाबीन कान, तोखे बि ॿियो माण्हू ॾिसणु हराम आहे। ईअं कोन्हे त रुगो औरत खे मर्द न ॾिसे, न औरत खे मर्द न ॾिसे, मर्द खे औरत न ॾिसे, धारी न ॾिसी। इहा मुसलमान जे लाइ गैरत जो मक़ाम आहे। अल्लाह पाक जे हबीब पाक जो फरमान आहे। मौला अली शेर ख़ुदा खां रिवायत आहे, हज़रत अली फरमाइनि था त नबी करीम मूंखे फरमायो ऐं अली जेकॾहिं हिकिड़ी नज़र पइजी वञे ओचितो इहा तोखे माफ़ आहे, पर जेकॾहिं ॿी नज़र विधई त 40 सालनि जहन्नम जो ततल शीहो ख़ुदा अखियुनि में विझंदो। असां मुसलमाननि इहो सॼो मामिलो विसारे छॾियो आहे। असांजे लेखे मिड़ई ख़ैर आहे न मुंहिंजा अदा। मुसलमान जे लाइ गैरत ज़रूरी आहे। मुसलमान खे धारियुनि माण्हुनि जा ॾो पंहिंजा बच्चा, पंहिंजूं न्याणियूं, पंहिंजा नंग न अरिड़ा आहिनि ऐं धारे माण्हू सां दोस्ती आहे त अल्हम्दुलिल्लाह 1000 दोस्ती हुजे ओताक में विहारजां, धारियो माण्हू घर में न आणजां, न तूं कंहिंजे घर में वञजां। मुसलमानी गैरत खे चयो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला सां मुसलमान में गैरत फरमाए। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था अॼु क़ौमूं जेके बेगैरती कंदा हुआ, पोइ जेकॾहिं रब ॾमिरबो हो माण्हू राति जे टाइम ते सुम्हंदा हुआ त मर्द हूंदा हुआ, इंसान हूंदा हुआ, पर जेकॾहिं सुबुह जो टाइम हूंदो हो अल्लाह पाक उन्हनि जूं शक्लियूं बदा उनखे खंज़ीर बणाए छॾींदो हो, छो त इन जानवर में बेगैरती आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब थो फरमाए जेकॾहिं कंहिं क़ौम में शहवत हूंदी हुई, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, अल्लाह ताला पनाह ॾे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह ॾमिरबो हो, अज़ाब ईंदो हो, राति जो सुम्हंदा हुआ त इंसान हूंदा हुआ, पर सुबुह जे टाइम ते उथंदा हुआ त उहे गॾ थी उथंदा हुआ। मुंहिंजा अदा क़ुरान पाक थो फरमाए कूनू क़िरदतल ख़ासिईन, भोला बणिजी वञो, बांदर बणिजी वञो। कई उम्मतूं क़ौमूं हूं जेके भोला बांदर बणिजी विया, पर यार असां ते रब करम कयो। मुस्तफ़ा करीम दुआ घुरी, ओ मुंहिंजा मौला अॻियनि क़ौमुनि ते अज़ाब नाज़िल कई, मुंहिंजे क़ौम खे ख़्वार न कजांइ। रब फरमाए थो मुंहिंजा मिठड़ा हबीब तुंहिंजे करे शकिल कोन बदिलाईंदोसां। नबी जे सदके बचो पियो आहे। असांजा अफ़ाल अॻियनि क़ौमुनि खां बिछड़ा आहिनि। असां में ज़िना, असां में बेगैरती, असां में बेपर्दगी, असां में हिर्स, असां में लालच, असां में कूड़, असां में ठगी। मुंहिंजा अदा निमाज़ूं सारे छॾियूंसीं, ख़ुदा जे ज़िक्र खां गाफ़िल रहिजी वियासीं। अल्लाह जा नेक बाना ॾिसूं था, नफ़रत पैदा थी थिए, असांखे मस्जिद कान थी वणे। मुंहिंजा अदा पर मदीने वारे साईं जे करे शकिल कान थी बदिलजे, न त मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक शल पनाह ॾे असांजा अंदर ख़राब थी विया आहिनि। मलफूज़ा शरीफ़ में नकुल ईंदो आहे, हज़रत पीर सईद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया त हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे हिकिड़े माण्हू अर्ज़ु कयो त क़िबला तव्हां बाज़ार में नथा अचो। पीर सईद रोज़े वारा फरमाइनि था त बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो अदा बाज़ार में कंहिं वटि अचां, सम्झो था अलाए न, बाज़ार में कंहिं वटि अचां, जैसे कंहिं वटि अचां, हे सॼो शहर भरियो पियो आहे, हज़ारे दुकान हल तव्हांजा मोतक़द हल तव्हांखे अखियुनि में जायूं ॾींदा, रुगो 24 कलाक मस्जिद में वेठा हो, माण्हू सां बुथो वेहो। हज़रत पीर सईद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे सॼो बाहे ॾिया, पंहिंजे मथे जी टोपी लाहे, पाण फरमाइनि था भाई मुंहिंजी टोपी पाए बाज़ार घुमी मोटी आहे।
हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि टोपी मथे में विधई जमल बाज़ार में वञे त पूरी बाज़ार में ॾिसे त कंहिं दुकान ते कुतो वेठो आहे, कंहिं ते गॾो वेठो आहे, किथे हाथी वेठो आहे, किथे खंज़ीर वेठो आहे, किथे भोलड़ो वेठो आहे, किथे बांदर वेठो आहे, किथे रिछ वेठो आहे। काथे काथे को कोहन में को माण्हू नज़र अचे पियो, ॿियो हुयो ई कोन को। सॼो मुल्क जानवरनि सां भरियो पियो आहे। मोटी अची अल्लाह जे वलीअ खे ॻाल्हि ॿुधायईं। अल्लाह जे वलीअ चयो अब्बा रब जो वाइदो आहे, ज़ाहिर में सूरत कान थी बदिलजे पर हक़ीक़त में इहे शक्लियूं हन जेके ॾिसो था पिया, इहे ज़ाहिर में असां मुस्लमान इंसान आहियूं पर हक़ीक़त में ख़ुदा जूं बेफ़रमानियूं करे इन सूरत में थी आऊं। क़ब्र में वञो त पतो पएव, उते वञण खां पोइ तव्हांजी असुल सूरत ज़ाहिर थींदी। काथे काथे तोखे को माण्हू नज़र आयो आहे त इहो अल्लाह खे यादि करण वारो हिकिड़ो ई को लखनि हज़ारनि में माण्हू हो, बाक़ी ॿी ख़ल्क़ जेका ॾिसे थो सो इंसान में आहे कोन को। हाणे जेको इंसान कोन्हे त मां कंहिं वटि अचां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा जे हबीब जो सदको आहे जंहिंजे करे असांजी शक्ल नथी बदिलजे। पोइ जे हबीब एॾा कुर्ब कया उनजो चवण बि न वठूं, तलाईंदा त हलो यार। उन हबीब जे सुन्नतुनि ते न हलूं, उन प्यारे पैगंबर पाक जे तरीक़े ते न हलूं, हलणु खपे उन अल्लाह पाक दिल दिलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जी इबादत करणु खपे। ख़ुदा ताला पंहिंजे प्यारे हबीब करीम खे वॾो मक़ाम अता फरमायो आहे। एतिरो त मुंहिंजे प्यारे हबीब जो मक़ाम आहे जो पाण फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह पाक जी ज़ात मुंहिंजे लाइ हिकिड़ो तख़्त विछाराईंदो। उन तख़्त जे मथां रब करीम जी ज़ात कुर्सी रखाईंदो। उहा अहिड़ो त प्यारो तख़्त ई प्यारी कुर्सी हूंदी जंहिं वक़्त में मां मुहम्मद खे विहारियो वेंदो। हुज़ूर फरमाइनि था अॻियां पोयां सभु मां मुहम्मद जी तारीफ़ कंदा। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे तहकीक, हक़ चार यार, नारे विलायत। हे बगरत। सरकार फरमाइनि था अॻियां ऐं पोयां सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा। उन मक़ाम जो नालो आहे मक़ाम महमूद। छा आहे नालो साईं? मक़ाम महमूद, मक़ाम महमूद। अहिड़ो मक़ाम जेको साराहियल मक़ाम हूंदो जंहिंजे लाइ मुंहिंजा अदा अल्लाह साईं क़यामत में वाइदो कयो आहे। हालांकि हिन दुनिया जे अंदरि हुज़ूर जा जेके बि मान मर्तबा शान हुआ अल्लाह खे ॾियणा हुआ उहे सभु ॾिनई, अहिड़ा ॾिनई जो सभिनि खां मथां ऐं शान वारो आहे। पर के वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके क़यामत में खुलंदियूं। के शयूं हिते मिलियूं ऐं के वरी क़यामत में मिलंदियूं। तव्हां मोमिननि सां बि अल्लाह जो वाइदो आहे न, हिते तव्हांखे खीर पुट धन दौलतूं, पर क़यामत जो वाइदो आहे तव्हांखे जन्नत मिलंदी। क़यामत जो वाइदो आहे तव्हांखे हुरूं मिलंदियूं। क़यामत में वाइदो आहे तव्हांखे ग़िलमान मिलंदा। क़यामत जो वाइदो आहे मुस्लमान खे ख़ुदा ताला जन्नत जा ताम अता फरमाईंदो। इहे उन ज़माने जे लाइ आहे त अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे नबी करीम सां वाइदो आहे मक़ाम महमूद जो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था त जंहिंमहिल आज़ान ईंदी आहे, आज़ान जे ख़तम थियण खां बाद में नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त दुआ घुरंदा कयो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम्मह वस्सलातिल क़ाइमह आत मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफ़ीअत वबअसहु मक़ामम महमूदनिल्लज़ी वअदतह वरज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नका ला तुख़लिफ़ुल मियाद। मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था आज़ान खां बाद में जंहिंजी आदत थी वई ऐं इहा दुआ पढ़ंदो वजबत लहू शफाअती, उन जी शफाअत करण मां मुहम्मद ते वाजिब आहे। अहिड़े माण्हू जी शफाअत मुंहिंजे मथां ज़रूरी आहे, वाजिब आहे जो मां हुन जी शफाअत कयां। इन में चवंदो आहे वबअसहु मक़ाम महमूदा, ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब करीम खे मक़ाम महमूद ॾिजां। जाहिल माण्हू वरी छा चवंदा आहिनि अब्बा अल्लाह साईं उहा कहिड़ी शइ आहे जेका नबी खे न ॾिनी आहे, असांखे कहिड़ो ज़रूरु पियो आहे जो असां चऊं त या अल्लाह नबी खे ॾिजां। छा असांजे चवण खां सां कोन ॾींदो? पोइ छो चऊं? पोइ तव्हांजी माना त सलात बि न पढ़ूं, ईअं न था? पोइ सलात बि न पढ़ो। सलात में छा चवंदा हो? अल्लाहुम्मा
सल्लि अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इनमें भी यही चवंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वाला आले मुहम्मद। और मुंहिंजा मौला मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद ते ऐं मुंहिंजे हबीब जे बचड़नि ते सलात मोकिल। असां चवंदासीं त मोकिलींदो, जे न चवंदासीं त कोन मोकिलींदो या ॾाढे ॻाल्हायो कावड़ियाओ छा मां तकड़ो जलसो शुरू कयो आहे जल्दी तव्हांजी जान छॾियां तव्हांखे वेहारियो हा देर ताईं त तव्हां वेठा हुजो हा पर सियारे जी रात आहे वरी वरी बिस्तरा गरम कयो मुंहिंजा अदा वरी सुबुह जो अलाह करण लाइ निमाज़ ते बि उथी सघो। तंहिंजे करे हाणे मूंखे ॿुधायो सही त अलाह पाक महबूब पाक ते असांजे चवण खां सवा सलाह कोन थो पढ़े जा पोइ असां छो चऊं असांखे फ़ाइदो आहे असांखे ॾिसो पेनू माण्हू हूंदो आहे न पेनू पोइ जंहिं महिल कंहिं अमीर जे दर ते ईंदो आहे छा चवंदो आहे ओ सखी ओ हातिम ओ साईं रईस ओ नवाब चवंदो आहे या न छो चवंदो आहे खुशामद कंदो आहे इन जे करे कंदो आहे त तूं सखी आहे हातिम आहे मां चवां न चवां तूं अॻई सखी आहे चवां न चवां तूं अॻई नवाब आहे पर मां चवां थो त माना मूंखे बि ॾे अब आओ याद है सही छो थो चवां त मूंखे ॾे मुंहिंजा अदा असां न चऊं त अल्लाह ताला वाइदो कयो आहे इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां नमाज़ कोन पढ़ंदो आहियां हज कोन कंदो आहियां ज़कात कोन ॾींदो आहियां रोज़ा कोन रखंदो आहियां तहज्जुद कोन पढ़ंदो आहियां मां का बि इबादत कोन कंदो आहियां पर हिकिड़ो कमु कंदो आहियां जो मुहम्मद अरबीअ ते सलात पियो पढ़ंदो आहियां अकेलो कोन पढ़ंदो आहियां मलाइकनि सां गॾिजी पढ़ंदो आहियां। असांखे हुकुम थो करे या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारो सल्लू अलैहि तव्हां भी मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा रहो वसल्लिमू सलाम पढ़ंदा रहो तस्लीमा बार बार सलातो सलाम पढ़ंदा रहो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ असां इन जे करे पढ़ंदा आहियूं रब जो वाइदो आहे त जेको मुंहिंजे हबीब ते हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ंदो आहे मां रब करीम जी ज़ात हुन जा 10 गुनाह बख़्शींदो आहियां 10 दर्जा बुलंद कंदो आहियां 10 नेकियूं हुनखे ॾेई छॾींदो आहियां। बी हदीस पाक में ईंदो आहे मुझे प्यारे हबीब पाक जी ज़ात फरमाइन था मुसलमान जै वक्त में मुझे मथा दरूद पढ़ंदो आ सलात पढ़ंदो आ वाह तमाज़ लफ्ज़ करंदो आ चवंदो आ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वाला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हबीब फरमाइन था एतिरो लफ्ज़ ज़ुबान मां कढई अल्लाह पाक उन जे इन लफ्ज़न मां हिकिड़ो मलाइक ठाहींदो उन लफ्ज़न मां जेको लफ्ज़ चया लफ्ज़न मां हिकिड़ो मलाइक ठहंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन मलाइक जी सूरत पखीअ जी हूंदी आहे एॾो वॾो हूंदो आहे जो मशरिक़ खां मग़रिब ताईं शिमाल खां जुनूब ताईं जेकॾहिं पंहिंजा पर खोले त सॼो जहान ढके छॾे उनखे अल्लाह ताला जी ज़ात 70,000 पर ॾींदो आहे। घणा हज़ार पर हर पखीअ खे 2 पर थींदा आहिनि पर हुनखे ख़ुदा 70,000 पर ॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था हर हिक पर में हुनखे अल्लाह तबारक व तआला 70,000 खंभ ॾींदो आहे वरी हर हिक खंभ में अल्लाह ताला हुनखे 70,000 वार ॾींदो आहे। सुभान अल्लाह लेखो चढ़ी वियो सही 70,000 पर हिकिड़े पर में 70,000 खंभ हिकिड़े खंभ में 70,000 वार। नबी करीम फरमाइल था उन सलात जे अखरनि मां ठहियो आहे रब खे अर्ज़ु कंदो आहे मौला छा कयां
रब चवंदो आहे हौज़ कौसर में टुबी हण, पोइ हौज़ कौसर में टुबी हणंदो आहे। रब चवंदो अथसि ॿाहिरि निकिर, पोइ ॿाहिरि निकिरंदो आहे। नबी से फरमाइनि था हिकिड़े हिकिड़े वार ते हौज़ कौसर जे पाणीअ जा 70,000 कतरा जमा थींदा आहिनि। रब चवंदो आहे हाणे पर खे ज़मीन ते हेठि छंड, पोइ जल पर छंडींदो आहे जेतिरा ज़मीन ते कतरा किरंदा आहिनि अल्लाह सलात पढ़ण वारे जे दफ़्तर में लिखी सवाब छॾींदो। अरे वखर ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला, कन विहाए वसो कयो वखर वॾी अवेर, कनी घुमदे सैर वखर विकामी वियो। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरो या न घुरो, मक़ाम महमूद मूंखे मिलणो आहे, पर दुआ घुरंदो त तव्हांजो फ़ाइदो आहे। हाणे इन मलाइका खे हिकिड़ो दफ़ो अलाह मोकल कोन ॾींदो। अलाह ताला चवंदो क़यामत ताईं टुबियूं हण पर छंडे सलात वारे खे सवाब पियो मिले। एॾो वॾो सवाब आहे, एॾो वॾो सवाब आहे जो दुरूद जे सवाब जी का हद ई कान्हे का। मुंहिंजा प्यारा हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हिकिड़ो अल्लाह जो कामिल वलीउल्लाह या अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैहि हुन जो नालो आहे। हुन हिकिड़ो किताब लिखियो आहे अरबी ज़ुबान में नुज़हतुल मजालिस। उन जे अंदरि वाक़ियो थो लिखे पियो त हिकिड़ो अल्लाह जो वली हज ते वियो आहे। काबतुल्लाह जे तवाफ़ जे दौरान हिकिड़ो सुहिणो नौजवान हुनखे नज़र आयो। अल्लाह तव्हां असांखे बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब करे। कोशिश कयो, कोशिश कयो। हयाती ख्वाब आहे, इहे पैसा हिते पिया हूंदा मुंहिंजा सोना, इन पैसनि ते पोयर विढ़ंदा। अबे जी हीअ शइ मां झलियां, हीअ आऊं खणा, ही बनी आऊं रोकियां, बाबे जा हेतिरा पैसा हा मूंखे बि हिसो मिले। पुट विड़ी ढांगा थींदा, भाउर विड़ी ढांगा थींदा, अज़ीज़ करीब विड़ी ढांगा थींदा, तुंहिंजे लाइ कुझु कोन्हे। मौला अली शेर ख़ुदा फरमाईंदा हा हुज़ूर जो कौल आहे त दुनिया तुंहिंजी उहा आहे जेका खाई खपाए वई, ॿी पराई आहे। हा या न? तुंहिंजी कहिड़ी आहे जेका खाधई या खपायई या अल्लाह जे राह में ॾिनई, उहा तुंहिंजी आहे। बाक़ी जेका छॾे सां तुंहिंजी न आहे। मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम, खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम, लुत्फ़ साण लतीफ़ चवे लताब कन लीलाम, हाणे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुंहिंजे आसरे। घड़ी लाहियोसि, पटको लाहियोसि, ज़ंजीरी लाहियोसि, वास्कोटी लाहियोसि, कोट लाहियोसि, इहे सुठा कपिड़ा लाहियोसि, अलफ उघाड़ो बोजादा बाफ़्ते में वेढ़े कमर जे हवाले करे ईंदा। पोइ दुनिया तुंहिंजी कहिड़े कम जी? इहे ॾोकड़ अलाह ॾिना थी, ख़र्च कर, बैतुल्लाह जी ज़ियारत कर, काबे वञ। मुंहिंजा अदा जेको न काबतुल्लाह जो दीदार थो करे अचे, ईमान जो कसम आहे, हिकिड़ो दफ़ो वञी ॾिसजां, दीदार करण सां रग रग ठरी थी पए पई। मुंहिंजा प्यारा दोस्त हीअं ठरी थो पवे पियो, दिलि चए थी बार बार वञा, बार बार ॾिसां, बार बार ज़ियारत कयां। अल्लाह ताला शल असांखे तव्हांखे हर मुस्लमान खे बैतुल्लाह जो दीदार कराए। अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था नौजवान आहे काबे जो तवाफ़ पियो करे, हुकुम आहे त जंहिं महिल तवाफ़ शुरू कजे त चइजे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। इहो तवाफ़ में पढ़णो आहे। पर रुकन यमानी खां वठी करे जंहिं महिल माण्हू ईंदो आहे हिजर अस्वद ताईं, इन टुकड़े में पढ़े रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। टे पासा तस्बीह पढ़णी आहे, टे पासा ज़िक्र करणो आहे, हिकिड़े पासे रब्बना आतिना जी दुआ पढ़णी आहे। अल्लाह पाक जे महबूब असांखे तरीक़ो ॾसियो आहे। पर अल्लामा सफूरी पियो चवे उन नौजवान खे मां ॾिठो चारई तरफ़ दुरूद पियो पढ़े। बां खां वरितो बस ओ नौजवान बैतुल्लाह जे ॿाहिरां फलाणियूं फलाणियूं दुआऊं पढ़णियूं आहिनि, तूं रुगो दुरूद थो पढ़ी, दुआ नथी अचई? अचे थी। चे पुछो थो पढ़ी, चे वेह तवाफ़ पूरो कयां त ॿुधायां थो। तवाफ़ पूरो करण ॾे पोइ तोखे ॿुधायां थो। उहो बुज़ुर्ग वेही रहियो आहे,
नौजवान तवाफ में मस्त लगो पियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिंमहिल तवाफ पूरो कयई नफ़िल पढ़ी दुआ घुरी उन बुज़ुर्ग जे अॼु आॾो वेठो आहे जे ॾे ख़बर जवान जे दुआऊं सभु अचनि थियूं पियूं पर दुरूद इन जे करे थो पढ़ां जो मां दुरूद जो मौजज़ो अखियुनि सां ॾिठो आहे। छा ॾिठी ॿुधा उहो नौजवान थो चवे मुंहिंजो बाबो हो ऐं पंहिंजे बाबे सां गॾी वापार जो काफ़िलो खणी उठ भरे सामान जा हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे पे वियासूं। रस्ते सां हलंदे हलंदे झंग में पहाड़ जो इलाइक़ो आहे पहुतासूं। मुंहिंजे बाबे खे 3 पहरीअ जे टाइम ते पेट